13 मई अॼु मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां शिकागो जे शहीद मज़दूर रहनुमान जे ॾींहुं मल्हाइण लाइ अॼु हैदराबाद सिंध समेत हैदराबाद बदीन ठट्टो सुजावल टनो मोहम्मद खान थरपारकर ऐं नंढनि वॾनि शहरनि में अॼु मज़दूरूं पंहिंजी रैलियूं कढी अॼु शिकागो जे शहीदनि सां पंहिंजी यकजहती मल्हाए रहिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शिकागो शायदि मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे जेके असीं अॼु खां 200 साल अॻु में शिकागो जे शहीद जेके मज़दूरनि जे हक़ जे लाइ विढ़िया मज़दूर विढ़िया उन्हनि जा लीडर विढ़िया। अॼु पाकिस्तान में असां मज़दूर जेके आहियूं मज़दूरनि खे हक़ कोन था ॾिना वञनि। मज़दूरनि खां 12 कलाक जी ड्यूटी जे बजाए उनखां 16 कलाक ड्यूटी वठी वञे थी ऐं तंहिंखां पोइ उनखे पूरा हक़ कोन था मिलनि। ऐं अॼु वॾा जेके माण्हू आहिनि पंहिंजा पेट भरण में पूरा आहिनि। ग़रीब मिसकिन माण्हू ॾुतड़ियल माण्हू मज़दूर माण्हू अॼु बि माना उहो ई मज़दूर आहे मगर डबल मज़दूरी करे थो उजर उनखे उहो ई 12 कलाक। अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं भरपूर कोशिशि करे उनखे मल्हाइणो घुरिजे ऐं मज़दूरनि जे हक़नि जे लाइ कुझु करणु घुरिजे हुकूमत खे। मज़दूर वरी बि मज़दूर आहे, सरमाएकार न आहे त मज़दूरनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं दोस्त अली चांडियो हाईवे एम्प्लॉइज़ यूनियन जी तरफ़ां सभिनी मज़दूरनि ऐं भाउरनि खे दिली मुबारकबाद चवां थो। ऐं हिन जदीद दौर में बि असां मज़दूरनि जे हक़ जी ॻाल्हि करियूं था पर असीं यकजा थी करे मज़दूरनि जी लाइ कुझु दाखोड़ नथा करियूं जेका इंतिहाई ॾुखींदड़ ॻाल्हि आहे। ऐं सभिनि खे अपील कंदुसि त दुनिया जा मज़दूर हिकु थी वञो। उहो ई नारो शिकागो वारो लॻायो त इंशा अल्लाह ताला मंज़िल परे कोन्हे। वॾी महिरबानी। शफ़ी मोहम्मद मेमन, ब्यूरो चीफ, लाल टीवी नेटवर्क, हैदराबाद रीजन।